तखलिया माना वेलो वेलो तखलिया मूंखे लॻे थो त असांजे आज़ाद थियण जी ख़ुशीअ में रुगो जानू चेयरमैन खे ख़ुशी थी आहे बाक़ी ॿियनि जा त मुंहुं वाङण जहिड़ा थी विया आहिनि। न हाजी साहब सभु ख़ुशि आहिनि हींअर ई ख़बर पइजी वेंदई। जानू छा थियो आहे ख़ामोशी लॻी पई आहे। अरे शौंका अरे नूरा तव्हांखे हाजी साहब बूथ नथो वणे या ख़ुशि न आहियो छा? भला ॼो हाल वाल ज़मानत कीअं थियव कीअं आज़ाद थिया हो? जानू तोखे सभु हाल अहिवाल ॾियूं था सिर्फ़ु चांहि वठी आहे त दिमाग़ी बत्ती हलणु शुरू थिए। ऐं जानू चेयरमैन तूं का धूम पती चांहि वठी आहे ॿुधो चांहि सां गॾु गिदरा वठी अचा उन में ॿोड़े खाईंदासीं। गिदरा मां चांहि वठी थो अचां बाक़ी हाल वाल पोइ कयूं था। ओके 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 ने त यार ख़बर ॼाण भला इन शम्मू कारीगर खे टुबड़ीअ में कंहिं बंदि कयो छा लाइ बंदि कयो छो बंदि कयो? हाजी साहब इहो कारो पंहिंजे करतूतनि ते ॿधो अथई। वाचूड़े जी ज़ाल सां प्यार जा पेच पियो रहे ऐं वाचूड़े खे अची घेरत शम्मू जो गुलकंद कढी छॾियो अथई। मुंहिंजे सामान में अखियूं थो विझे दख मिलो। ए हाजी साहब चपन में पियो बुड़की कुझु पढ़ी पियो छा? नहीं भाई बात के पियो वर्जिश कराया ऐं हड़बाटू पियो हलाया वरी नवां लाश खाणे लाइ कंहिंखे थो चई पाण में कचारी था करियूं। हलिया वाचूड़ा हलिया ॿुध ॿुध जम टेंशन मटाई छा मतिलब मूं टेंशन मटाई आहे मची मची मुड़ुस माण्हू थी वियो कुतो बिलो घर में अखि विझंदो त काओ मां बाज़ त थियणो पवंदो न गुणंदी सां वॾंग। अरे वाह वाचूड़ा माना त कम खे पचियो सही न। भला इहो त ॿुधाए शम्मू अंदरि आया? इहो आयो हो सिर जो अधड़ अल्लू निंढड़ो मेड़ मिंथ काफ़िलो वठी आयो हो पोइ हिन नूरल भुरल वारनि शर्त शुरू त रखी उनखे आज़ादु करायो। हाँ माना त शम्मू थाणे खे पूना हणी वापसि आयो आहे न नितो त आहे पर हाणे कंहिंजी घचीअ में कोन वेंदो। जेकॾहिं मूंखे नज़र आयो न पंहिंजी घिटीअ में त खुटो ॾींहुं मारींदोसां हिन कारे खे कारो करे। पोइ जेकॾहिं मूंखे जेल वञिणो पियो न त मां जेल वेंदसि छो त जेल असां जवाननि लाइ त ठहे न। ॿुध जवानड़नि जे लिस्ट में पंहिंजो नेठि नालो लिखाई हा जी हा लखण हा घणो ई असां पर राज्यनि में शादियुनि में ठुमका हयासीं ताड़ियूं हयूंसीं हाणे असांखे मुड़ुस माण्हू थियणो पवंदो। शाबाश पर ॿुध नंढो हथ मां न छॾजांइ। अड़े जानू चेयरमैन उथ वाचूड़े लाइ का दूध पती चांहि ते वठी आ। हाँ हाजी साहब कढां तो गधा जे वात मां पती ठाहे तो जा दूध पती। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।